असां सिंधियुनि जो हिकिड़ो ई भॻवानु आहे। ॿुधायोमांव ॿुधो न था विच में हथ में था कटे छॾियो। मुंहिंजो छा छा वही छा कयूं? पता छा विरायां? ॻोठ खे गॾु कयां? अरे चई था ॻाल्हि जैदा तूं ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी। मुंहिंजो छा आहे? चई कल्ह वई हुयसि नामकाणीअ वटि सत्संग में। हुनजे घर सत्संग हुओ न, हुनजा गुरू आया। मुंहिंजो हा पोइ इहो तव्हां मुंहिंजी सैंडल खॼी वियो। नओं नओं अञा पाए वई हुयसि। मुंहिंजो कोई परचाणी मूंखे छो थी ॿुधाई? सैंडल खॼी वई त वञी चंटी वञी वठी अचे न, नओं वठी अचे न। चई न हेॾां तव्हां वठी हलो न, मूंखे तव्हां वठी ॾियो। मूं 1000 जो नोट ॾिनोमांसि, मुंहिंजो वठी तूं पंहिंजी पसंदि सां अचु। ऐं उहे बि मुंहिंजी पसंदि हलंदी कोन्हे। ऐं कलर पसंदि में त तूं पहिरियों नंबर आई। कलर में मूं मात खाधी। मूं ॾिस कहिड़ी कारी रुड जहिड़ी पसंदि कई। हा तो कहिड़ो शहज़ादो पसंदि कयो? इन करे पसंदि उहा तुंहिंजी मूंखे वणंदी आहे ऐं दुनिया खे वणंदी आहे। इन करे तूं पंहिंजी मर्ज़ी सां वञी वठी अचु। चई न हेॾां तव्हां हलो न खणी गॾु। अरे मुंहिंजो गॾु हली कंदुसि जा जिन चंपल तोखे वठणी आहे। पैसा खपनि से ॾिनामई 1000 जो नोट ॻाढ़ो ई ॻाढ़ो वञी वठी अचु। चई न हेॾां तव्हां हूंदा न पोइ मूंखे सुठो लॻंदो। मुंहिंजो हाणे हल जिन वठी थो वञे। अदा खयोमांसि बाइक ते पुठियां विहारियोमांसि। जीअं पहुतासीं हुन दुकानदार वटि। अञा दुकानदार दुकान ई कोन खोलियो। उते लही करे मूंखां पुछे चई हेॾा हील घणी 4 इंच वारी वठां या 6 इंचनि वारी? मुंहिंजो सुञी तूं बिना हील वारी वठिजांइ। हा बिना इंचनि वारी वठिजांइ चंपल।